खुसूसन अला सय्यदुर रसूल व खातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिल हुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि व कफ़ा बिल्लाहि शहीदा। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमल अखलाक। वक़ाल नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। दिल जी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन अब्दिक व नबिय्यिक व हबीबिक व हिब्बिक व खलीलिक व सफ़िय्यिक अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। वाजिबुल एहतराम काबिल सद एहतराम तौहीद व सुन्नत जा परवानो अस्हाबो अहले बैत जा सच्चा गुलामो आले हक़ जे काफ़िले सां वाबस्ता गैरतमंद जुर्रतमंद बाशऊर बाहिम्मत सुन्नी नौजवान दोस्तों बुजुर्गो ऐं भाइरो टाइम जी इंतहाई क़िल्लत और मुख्य दूर दराज सफ़र करे कहीं बे प्रोग्राम ते भी पहुँचणो आ। तमाम तर इसरार खां बाद मां बिरादर मोहतरम मौलाना मोहम्मद इसहाक़ साहब के गुजारिश कयम तो मुखे मगरिब का पहिरियों ही थोड़ो टाइम मिली वने ब चार गालियों करे मां अॻिते सफ़र कया। अल्लाह उन्हनि के जज़ाए ख़ैर जे, अल्लाह ताला अवां के भी जज़ाए ख़ैर जे। अवां ही असांजो ताल्लुक़ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हर शइ खां वधीक आहे। असांजो ईमान ही तॾहिं मुकम्मल आहे जॾहिं असां पंहिंजे नबीअ सां पंहिंजे बच्चन खां वधीक प्यार कयूं, पंहिंजी जिंद खां वधीक प्यार कयूं, पंहिंजे कारोबार खां वालिदैन खां अब अम्मा खां वधीक प्यार कयूं, तॾहिं असांजो ईमान मुकम्मल आहे। पर जेकॾहिं असां पंहिंजे कारोबार के पंहिंजे बच्चन के पंहिंजी जान के वधीक अज़ीज़ रखूं, याद रखो असांजो ईमान काबिल क़बूल नाहे और ईमान असांजो कामिल भी नाहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत करनी आ त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी के भी समझणो पवंदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सारी जिंदगी बाकमाला। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मट न अग में थियो आ न क़यामत ताईं कोई थींदो। याद रखो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पहिरियां जेतरा भी पैगंबर आया, कोई इलाके जो पैगंबर, कोई गोठ जो पैगंबर, कोई कौम जो पैगंबर, कोई शहर जो पैगंबर, कोई ज़माने जो पैगंबर, लेकिन जंहिंमहिल असांजो नबी आयो त रब ज़ुल जलाल फरमायो त सोना हबीब दुनिया के ऐलान करे ॿुधा कुल या अय्युहन नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। लोगो मां तमाम इंसानियत जी तरफ अल्लाह जो पैगंबर थी करे आयो आ, पूरी इंसानियत जी तरफ अल्लाह जो नबी थी करे आयो आ। मुखां बाद में कोई पैगंबर कोने, मुखां बाद में कोई रसूल कोने, मुखां बाद में कोई मासूम कोने। क़यामत ताईं जेकॾहिं नबुव्वत हलणी आ मोहम्मद मुस्तफ़ा जी, शरीयत हलणी आ मोहम्मद मुस्तफ़ा जी, दीन हलणो आ मोहम्मद मुस्तफ़ा जो। मां ॿियनि लफ़्ज़नि में इन ॻाल्हि खे हिन अंदाज़ में बयान कयां त असांजी सीरत उहाई मोतबरा जंहिंते मोहरे मोहम्मदी लॻल हुजे, असांजी नमाज उहाई क़ाबिल क़बूल आ जंहिंते मोहरे मोहम्मदी हुजे, असांजो कलमो उहोई क़ाबिल क़बूल आ जंहिंते मोहरे मोहम्मदी हुजे, असांजी नमाज उहाई क़ाबिल क़बूल आ जंहिंते मोहरे मोहम्मदी हुजे, असांजी खैरात उहाई क़ाबिल क़बूल आ जंहिंते मोहरे मोहम्मदी हुजे। पर जेकॾहिं मोहरे मोहम्मदी खां
हटी करे कोई पांजे तरफा नमाज बनाए, कोई पांजे तरफा कलमो बनाए, कोई पांजे तरफा अजान बनाए, कोई पांजे तरफा दीन बनाए, अदा वो दीन, वो नमाज, वो अजान, वो कलमो जो काबिल कबूल अब वो काबिल कबूल नहीं। हिकड़ो मौलाना शमसुल हक अफगानी रहमतुल्लाह अलैह हिकड़ो असांजो वॾो आलिम गुज़रियो, कंहिं अदालत में कंहिं काफ़िर सां उन जो सामनो थियो। हाणे ख़त्म नबुव्वत जो मसलो हुयो। हाणे जज तो चए मौली साहब जेकॾहिं नबुव्वत एॾी भली शइ आहे पोइ इनखे त आम कयो न, पोइ तव्हां रुगो ख़ासि छो था कयो, पोइ तव्हां लिकाए करे छो था रखो, पोइ विड़ो छो था। जेकॾहिं निमाज़ भली शइ आहे त सभु निमाज़ी हुजनि, जेकॾहिं हज भली शइ आहे त सभु हाजी थी पवनि, जेकॾहिं ख़ैरात भली शइ आहे सभु सखी थी पवनि, सभु गाज़ी थी पवनि, शहीद थी पवनि। इहा त भली शइ आहे। नबुव्वत बि हिकिड़ी जीअं विलायत भली शइ आहे। अब हे सभु जो सभु वली थी वञनि त कंहिंखे एतिराज़ जीअं वली थियण ते न हूंदो आहे त नबी थियण ते छो एतिराज़ आहे, पोइ त नबी आम हुजे न। मौलाना शमसुल हक अफगानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे जेब मां 100 रुपयो कढियो, चई जज साहब ॾे हवाल भला तव्हां वटि हिन जी का इज़त आहे? बिल्कुलु हिन जी इज़त आहे न नोट जी। ये हुकूमत के तरफा मंजूर शुदा नोट आहे, इन जी मार्केट में वैल्यू आहे। जंहिं वटि इहो हूंदो उन वटि खोड़ सारो सामान इन 100 रुपए सां उहो ख़रीद थी करे सघे थो। खोड़ सारी इन पैसे जी मार्केट में वैल्यू आहे। पोइ मौलाना शमसुल हक अफगानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाणे हीअं था कयूं, मां पंहिंजे तरफा हिकिड़ी मोहर ठहिरायां थो और 100 रुपए जा नोट मां छापींदो वञां थो, छा उहे तव्हां क़बूल कंदव? इहो त जाली थी पवंदो, इहो हुकूमत जे तरफा मंजूर शुदा नाहे, इहो त जुर्म आहे। मौलाना फरमायो त इहा ई ॻाल्हि असां था कयूं त नबुव्वत का पंहिंजे तरफा कसबी शइ नाहे जो हर अहिड़ो गैरू नथो खैरू कोई नबी बणिजी वञे, हर कोई पंहिंजी मर्ज़ीअ सां कोई नबी थिए। यादि रखो पंहिंजी मर्ज़ीअ सां महिनत करे माण्हू आबिद थी सघे थो, महिनत करे माण्हू ज़ाहिद थी सघे थो, महिनत करे माण्हू सखी थी सघे थो, महिनत करे माण्हू साजिद थी सके तो, मेहनत करे कर मानो वलीउल्लाह थी सके तो, वास थी सके तो, कुतुब थी सके तो, अब्दाल थी सके तो, लेकिन कोई नबी न तो थी सके। नबी तो परे जी गाना, कोई सहाबी न तो थी सके। कोई पांचे तरफा जे करे नबुव्वत जी दावा करे वो काफिरा, वो दज्जाला, वो लानतिया। नबी आखिरी मोहम्मद रसूलुल्लाह है, मोहम्मद का बाद में कोई नबुव्वत जी दावा कंदो वो लानती थींदो, हुजूर का बाद में कोई नबुव्वत जी दावा कंदो वो दज्जाल थींदो, वो कज़्ज़ाब थींदो। असवद अंसी जी सूरत में हुजे तभी लानती आ, मुझे करे मुसलमान कज़्ज़ाब जी सूरत में हुजे तभी लानती आ, जो मिर्जा कादियानी जी सूरत में हुजे तभी लानती आ। हुजूर का बाद में कोई नबी, हुजूर का बाद में कोई रसूल, और अल्हम्दुलिल्लाह मां उन्हनि जवाननि जे जूतनि खे पंहिंजे सिर जो ताज बणाइण थो चाहियां जन गुस्ताख नबियनि खे वासिले जहन्नम करे छॾे। हा बा जेकॾहिं कानून उन्हनि खे सज़ाऊं न ॾींदो, जंहिंमहिल काज़ी फ़ैसिलो सही न ॾींदा त पोइ गाज़ी पंहिंजो फ़ैसिलो पाण करे छॾींदा। और अल्हम्दुलिल्लाह कुछ ॾींहं पहिरियां तव्हां ॾिठो कोयटा में पुलिस वारो आहे हिकिड़ो, उन पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो, तोणी जो नौकरी वञे थी, काई परवाह न आहे, जेल में वञा थो काई परवाह कान्हे, तख्ते दार ते चढ़ा काई परवाह कान्हे, लेकिन मोहम्मद अरबियत जो नौकर हुजूर जो गुलाम पंहिंजी जान कुर्बान कंदुमि, लेकिन हुजूर ते हमलो बर्दाश्त न कंदुमि। काज़ी जो आसरो न कयो, पंहिंजो फ़ैसिलो पाण ॿुधाए छॾियो। और कल मीरपुर खास में उमरकोट में हिकिड़े गुस्ताख के वासिले जहन्नम कयो वियो। और अल्हम्दुलिल्लाह कोई उन लानती जो जनाज़ो वठण जे लाइ तैयार कोन हो। बिलाखिर उन कुत्ते के बाहि ॾेई करे कुत्तनि वांगुरु साड़े करे छॾियो।
जेको हुजूर जो गुस्ताख थींदो अबा उन जो सिर तन खां जुदा थींदो और जरूरी ना है तो इन कम जे लाइ उलमा हुजन जरूरी ना है इन कम जे लाइ दाढ़िन वारा हुजन जरूरी ना है तो इन कम जे लाइ मदरसन वारा हुजन गाजी इल्मुद्दीन के ॾिसो आम लोहार जो पुट हुयो गाजी हक नवाज के ॾिसो हाजी मानिक शर के ॾिसो आम दुनियादार माण्हू आम देहाती माण्हू हो अड़े नमूने सा गाजी मुमताज कादरी के ॾिसो गाजी खालिद के ॾिसो अड़े नमूने सा हुजूर जा गुलाम मैदान में ईंदा रहा अब हुजूर ते कोई हमलो बर्दाश्त और अड़े नमूने सा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमाम नबियन जो इमाम है नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नबुव्वत खत्म थी वई अल्लाह ताला हुजूर का पेरा 1.25 लाख नबी मोकलिया लेकिन मोहम्मद अरबी के मोकले करे ऐलान फरमाए मा कान मोहम्मद अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन अल्लाह ताला मोहम्मद अरबी के मोकले करे खत्म नबुव्वत जो ऐलान करे चलो हाने क़यामत ताईं सिक्को हलनो आ मोहम्मद मुस्तफा जो अब हाने जे करे कोई मानू पांजे तरफा कलमो ठाए उन जो कलमो काबिल कबूल थींदो पांजे तरफा नमाज ठाए वो काबिल कबूल थींदी पांजे तरफा अजान ठाए वो काबिल कबूल थींदी पांजे तरफा दीन ठाए वो काबिल कबूल थींदो न हुजूर फरमायो त मुखा बाद मुझी उम्मत जा 73 टोला थींदा घणा 73 टोला थींदा फरमायो त सब जो सब जहन्नम में विदा सिवाय एक टोले जे सिवाय एक जमात जे उहा जमात जन्नती जमात हुंदी उन का अलावा सब गुमराह हुंदा और याद रखो ये जेके मुस्तफा टोला बुधाया न 73 टोला थींदा ये सब इस्लाम जो नालो वठण वारा ये 73 टोला इन में भील कोनन इनमें मेघवाड़ कोनन हिंदू कोनन सिख कोनन मजूसी कोनन ये सब उहे जेके पांजो पाण के मुसलमान सॾाईंदा हुंदा के मिर्जाइन की सूरत में के राफिजिन की सूरत में के खारिजिन की सूरत में इन अंदाज में हुजूर जे दीन के बिगाड़न जी कोशिश कंदा नालो इस्लाम जो वठंदा रहंदा हुजूर फरमायो त उहे सब जहन्नमी सिवाय एक टोले जे जेको जन्नत में विंदो वो हिकड़ो टोलो हुंदो सहाबा अर्ज कियो साईं वो जको टोलो जन्नत वारो हुंदो सीधे रस्ते ते हुंदो वो केड़ो हुंदो फरमायो त मा अन अलैहि व असहाबी मा अन अलैहि व असहाबी मा अन अलैहि व असहाबी मुस्तफा कसवटी नहीं चढ़ी मुस्तफा पहचान नहीं चढ़ी मुस्तफा फार्मूलो नहीं चढ़ो क़यामत ताईं जे करे तहां के जन्नतिन जी मालूमात करनी है क़यामत ताईं राह रास्त जी मालूमात करनी है क़यामत ताईं सिरात मुस्तकीम जी मालूमात करनी है त हेडे होडे न भटको हेडे होडे न वजो बल्कि तहां ॾिसो त कलमो सहाबा केड़ो पढ़ियो मुस्तफा केड़ो पढ़ायो वा नमाज सहाबा केड़ी पढ़ी आ मुस्तफा केड़ी पढ़ाई आ आजाद सहाबा केड़ी दिनी आ मुस्तफा केड़ी डराई आ मुस्तफा केड़े दीन ते सहाबा के हलायो वा हाने क़यामत ताईं ओ दीन ओ शरीयत काबिल कबूल आ इन का अलावा सब मर्द हाने जे करे कोई कलमो खणी अचे त कलमो पढ़ो ता चो सदा तुझी मेहरबानी पर बुधा छा मुस्तफा यो कलमो सहाबा के पढ़ायो छा यो कलमो अबू बकर पढ़ियो आ छा यो कलमो उमर पढ़ियो आ छा यो कलमो उस्मान साईं पढ़ियो आ छा यो कलमो अली साईं पढ़ियो आ छा यो कलमो हसन साईं पढ़ियो आ छा यो कलमो हुसैन साईं पढ़ियो आ जे करे इनन यो कलमो पढ़ियो आ त सिर्फ अखिन ते असा के यो कलमो यो दीन या अजान या नमाज या शरीयत काबिल कबूल आ पर जे करे न त तुजो दीन तोखे मुबारक हुजे असा के यो दीन न खपे और इन सा गरो गर बुधाईंदो हला खोड़ सारा सही असा आले बैत जा हुबदार हूं
असा अहले बैत जा हुबदार हूं अदा जो मां चैलेंज सा तो चवा जे करे अहले बैत जा हुबदार आयो अहले बैत वारे रस्ते ते हली पो रब मोहम्मद जो कसम तहां जन्नती थी अहले बैत वारे रस्ते ते हली पो अहले बैत जे रस्ते ते हलिया उन रस्ते ते तहां हली पो तहां जन्नत में वींदो अली साईं अहले बैत में सरवाणा तहां अली साईं जे रस्ते ते हलो हजरत हसन अहले बैत जो फर्दा हजरत हसन जे रस्ते ते हली पो हजरत हुसैन अहले बैत जो फर्दा तहां उन जे रस्ते ते हली पो तहां सिधो जन्नत में अब सही है या गलत है सही है या गलत है छो अबू बकर साईं सा तहां जो जेड़ो उमर साईं सा तहां जो जेड़ो उस्मान साईं सा जेड़ो चलो भला अली साईं जे रस्ते ते हली पओ न रुगो डी करण सा थोड़ा ही उन जो रस्तो चवण सा न हुंदो आ जे करे वाकई उन जे रस्ते ते कोई हले तो वो जन्नती आ हजरत अलीउल मुर्तजा बुधायो कलमो केड़ो पढ़ियो वा तो हजरत अली वारो कलमो पढ़ो जन्नती आ अब सही है या गलत है हजरत अली जेका नमाज पढ़ी ता वो नमाज पढ़ो जन्नती आयो हजरत अलीउल मुर्तजा जेका अजान जाराई ता वो अजान जो जन्नती आयो हजरत अलीउल मुर्तजा हजरत अबू बकर जे हथ ते बैयत करे 2.5 साल कड नमाजू पढ़ियो ता अबू बकर के पांजो इमाम मनो जी अली साईं मनो आ ता जन्नत हजरत अलीउल मुर्तजा हजरत फारूक आजम जे हथ ते बैयत कई 10 साल कड नमाजू पढ़ियो अब घणा साल 10 साल कड नमाजू पढ़ियो अचो हजरत अली जे कड लगी पो ता जन्नती आयो हजरत अलीउल मुर्तजा हजरत उस्मान जे हथ ते बैयत कई 12 साल कड नमाजू पढ़े अचो हजरत उस्मान के पांजो इमाम तस्लीम कयो ता जन्नती पर हाने सच बुधायो ओ डी डी तकन था छा हजरत अली जे न गालन के मञन था हजरत अली अबू बकर के इमाम बनायो हे अबू बकर के मञन था हजरत अलीउल मुर्तजा हजरत उमर के इमाम बनायो हे हजरत उमर के मञन था हजरत अली जे फैसले के मञण वारा असां हजरत अली साईं जे फैसलन के मञण वारा असायो हजरत अलीउल मुर्तजा अबू बकर के हथ ते बैयत कई इन बैयत के मञण वारा असायो हजरत उमर के हथ ते बैयत कई इन बैयत के मञण वारा असायो हजरत उमर के पांजी न्याणी उम्मे कलसूम निकाह में नहीं करे हजरत उमर के पांजो न्याणो बनाई इन रिश्ते के मञण वारा असायो हजरत उस्मान जे हथ ते बैयत कई इन बैयत के मञण वारा असायो हजरत उस्मान जे दर ते पंजन शहजादन हजरत हसन हुसैन के पहरेदार बनाई इनके मञण वारा असायो हजरत हसन देखो हजरत अली जो पगदार पुट्टा हजरत अमीर मुआविया जे हथ ते बैयत करे पंहिंजे अब्बे जे मिंबर ते विहारे करे 19 साल उन जे कड हलियो आ इनके मञण वारा असां हाने जेको चवे ना मां अली वारो आ पर अली जे के फैसले के न तो मञा अब वो अली वारो थी सके तो ओ अली वारो थी सके तो अचो रब मोहम्मद जो कसम सहाबा जी गुलामी कयो तभी जन्नत अहले बैत जी गुलामी कयो तभी जन्नत अहले बैत सहाबा जुदा जुदा आइन ही कोन अहले बैत नबी जो घराणो और सहाबा मुस्तफा जो याराणो सहाबा मुस्तफा जी बाहर वारी जिंदगी आ अहले बैत मुस्तफा जी घर वारी जिंदगी आ असां बिनी के मञण वारा असां बिनी ते ईमान रखण वारा भई असां जे सिर जा ताज भई असां जे अखिन जो तारो भई असां जे ईमान जो तार हन असां जे हाम जो तार हन इंशाअल्लाहुल अजीज जो सहाबा ऐं अहले बैत जी गुलामी कंदा रहंदा आखिरी ॻाल्हि त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
आयो केड़े कम जे लाइ अज़मतुन वारो शान वारो मकाम वारो अज़मत वारो केड़े कम जे लाइ आयो अल्लाह ॿुधायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में ज़लालत जी गुमराही लगी पई आहे, शिरक जी गुमराही लगी पई आहे, कुफ्र जी गुमराही लगी पई आहे। सभु माण्हू गुमराह आहिनि, कंहिंखे काई ख़बर कोन्हे त ख़ालिक केरु आहे, मालिक केरु आहे, राज़िक़ केरु आहे, दाता केरु आहे। मुस्तफ़ा समूरी इंसानियत खे अल्लाह जे दर ते झुकण सेखारियो, सभिनी खे सेखारियो त अल्लाह इहो आहे, राज़िक़ इहो आहे, ख़ालिक इहो आहे, मालिक इहो आहे, वहदहु ला शरीक अल्लाह है। अल्लाह की पहचान मुस्तफ़ा सहाबा के सेखारिया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 23 साल सहाबा सा मेहनत कई। पहिरियों 1 2 3 4 5 6 7 8 40 ताईं पहुता, वरी 40 खां बाद में 313 ताईं पहुता, 313 खां बाद में वरी वधी करे जेको 1400 ताईं पहुता, 1400 खां बाद में 10,000 ताईं पहुता, 10,000 खां बाद में फतेह मक्का और हज्जतुल विदा जे मौका ते जंहिंमहिल मुस्तफ़ा फातिह थी करे मदीना मक्का मुकर्रमा में हज करण आया त 1.25 लाख सहाबा जी जमात मुस्तफ़ा सां घणी जमात 1.25 लाख जमात। अबा मुस्तफ़ा जी पोख भली थई या न थई? मुस्तफ़ा जी पोख भली थई। हाणे अल्लाह भी खुश, रसूलुल्लाह भी खुश। हाणे मुस्तफ़ा तो पुछे मुंहिंजा सहाबा मां अल्लाह जो अमानत तहां ताईं पहुचाई आहे या न पहुचाई? सभिनी सहाबिन चयो साईं रुगो पहुचाई न बल्कि पहुचाइण जो हक़ अदा करे, पहुचाइण जो हक़ अदा करे छॾियो। इन मंज़र के ॾिसी करे अल्लाह अर्शन ते ख़ुश थियो और जिब्रील के मोकिले, जिब्रील वञ मुंहिंजे महबूब के ॿुधाए, मुंहिंजे महबूब जी उम्मत के भी ख़ुशख़बरी वञी ॾियो। कहिड़ी साईं? अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अॼु मां तहां जे मथां पंहिंजी नेमत मुकम्मल करे छॾी। अज तहां जे लाइ तहां जे दीन के मुकम्मल करे छॾियो। अज मां तहां जे दीन इस्लाम का राज़ी थी चुको। अल्फाज अज तहां जे मथां मूं पंहिंजूं नेमतूं मुकम्मल करे छॾियूं। अज मां तहां जे दीन खां राज़ी थी चुको। अज मां तहां जे मथां पंहिंजो फज़ल करे छॾियो। इहो जेको अल्लाह तहां करे ॻाल्हाए थो, कैसा नबी साईं सा और नबी जे सहाबा। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुम अल इस्लाम दीना। दीन भी सहाबा जो, शरीयत भी सहाबा जी, दीन भी सहाबा जो। मुस्तफ़ा आया सहाबा के मुस्तफ़ा दीन आया के बुधाइण, सहाबा के दीन आया, सहाबा के सेखारण, नेमतूं आया सहाबा जे मथा पूरी कराइण और अल्लाह ताला सहाबा जे मथा उहे नेमतूं भी मुकम्मल करे छॾियूं। अबा इहो दीन सहाबा जो, दीन कंहिंजो हाणे जेकॾहिं तव्हांखे खपे त उन्हनि जे कढ लॻो। जियां दीन सहाबा जो तीअं जन्नत भी सहाबा जो। जियां दीन सहाबा जो मां हर बार न तो चवां, कुरान ऐलान कयो वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा। जन्नत आए मुहाजिरीन अंसार जी और जेकॾहिं ॿियो कंहिंजी आहे त उन्हनि जे ताबेदार। अब इन्हनि खां अलावा कंहिं ॿियनि जी जन्नत, हाणे तव्हांखे बि जन्नत खपे त नबीअ जे सहाबा जे कढल। ॻाल्हि मुंहिंजो नुक़्ता नज़र इन में इहो आहे त मुस्तफ़ा जंहिं कम जे लाइ आयो उन कम में कामयाब थियो या नाकाम थियो?
ॾाढा बावाज़ बुलंद चो मुस्तफ़ा पंहिंजे कम में कामयाब थियो या नाकाम थियो अबा जेकॾहिं वेंदे वेंदे मुस्तफ़ा रुगो 2 ऐं 3 ॼणा तैयार करे वियो छा ख्याल आहे इहा मुस्तफ़ा जी कामयाबी समझी कोई उस्ताद हुजे उन जा सभई शागिर्द फेल थी वञनि सिवाय 3-4 ॼणा पास थियनि कोई मरीज़ डॉक्टर हुजे सब मरीज़ उन वटि हलिया वञनि रुगो 2-3 मरीज़ वञी बचनि अब वो डॉक्टर कामयाब समझबो कंहिं पीर जा सब मुरीद हराम खोर निकिरनि रुगो 1-2 ॼणा 2-3 ॼणा सही थियनि वो पीर कामयाब सदबो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो अजीम पैगंबर आयो और 1.25 लाख जी जमात पर हाणे जमल वने तो बस सिर्फ 2-3 ॼणा मुसलमान बचा जेको मुस्तफ़ा जे लाइ इहो तासुर पेश करे चो वो काफिर मुस्तफ़ा जे लाइ इहो तासुर जो वो काफिरा लानतिया इन जे करे असां चऊं था मुस्तफ़ा भी कामयाब मुस्तफ़ा जा सहाबा भी कामयाब मुस्तफ़ा भी कामयाब मुस्तफ़ा जा मुरीद भी कामयाब रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मुस्तफ़ा जा शागिर्द थे मुफ़्लिहून मुस्तफ़ा जा शागिर्द थे उलाइक हुमुल फाइज़ून मुस्तफ़ा जा शागिर्द थे रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु मुस्तफ़ा जा शागिर्द अब असां नौकर कंहिंजा ॾाढा चो असां नौकर कंहिंजा असां गुलाम कंहिंजा असां सिपाही कंहिंजा असां पहरेदार कंहिंजा चो जेको सहाबा जो नाहे असांजो जेको अबू बकर जो नाहे वो असांजो जेको उमर जो नाहे वो असांजो जेको उस्मान साईं जो नाहे वो असांजो नाहे हा बाकी जेको सहाबा जो गुलाम भले कहिड़ी क़ौम जो हुजे कहिड़े इलाके जो हुजे कहिड़ी भी जाइ जो हुजे असांजो इमाम वमा अलैना इल्लल